साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर साईं ही हिकिड़ो हो बादशाह मिड़े हिन कूड़ी दुनिया जो को बादशाह हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह कंहिं पासे शिकार लाइ निकितो। संदसि राणी अकेली महिलात में लेटी पई हुई। बादशाह साईं शिकार ते हलियो वियो। संदसि राणी अकेली महिलात में लेटी पई हुई। राणी साईं छा ॾिसे त संदसि महिलात में हिकिड़ी झिरकी जो आखेरो आहे। साईं झिरकी जो आखेरो आहे जंहिंमें उनजा ॿच्चा बि रहंदा हुआ ऐं झिरकी पुंड रहंदी हुई। साईं थियो ईअं जो हिकिड़े ॾींहुं उन झिरकी जो अचानक मौत थी पियो। साईं राणी रोज़ उन झिरकी खे ॾिसंदी हुई। जंहिं झिरकी जो मौत थी वियो त राणी सोचियो हाणे हिन जे बचड़नि जो छा थींदो। साईं थियो ईअं जो झिरक वरी ॿी शादी करे छॾी। झिरक ॿी शादी कई ऐं हिकिड़ी ॿी झिरकी खे वठी अची उन आखेरे में रहण लॻो। जॾहिं साईं ॿी झिरकी उन आखेरे में आई तंहिं अॻी झिरकी जे बचड़नि खे खाधे बदिरां सीला कंडा आणे ॾिना। सीला कंडा आणे ॾिना ऐं नंढड़ा नंढड़ा बच्चा वीचारा सीला कंडा खाईंदा मरंदा विया ऐं एची हेठि किरंदा रहिया। साईं मुंहिंजा राणी जॾहिं उहो लकाउ ॾिठो त हुनखे ॾाढो ॾुख पहुतो ऐं खेसि तमामु घणो अरमान बि थियो। तो साईं उन ॾुख ऐं सदमे में छा कयईं जो कारा कपिड़ा पाए मंझी ऊंधी करे उन ते सुम्ही रही। साईं पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। बादशाह साईं जॾहिं शिकार ते निकिरंदा हुआ त केतिरा ई ॾींहं उन्हनि खे लॻी वेंदा हुआ। सो बादशाह जीअं त शिकार ते निकितल हो सो घणनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं वापसि आयो त ॾिठईं त हुनजी राणी ऊंझी मंदी करे सुती पई आहे। साईं अची पंहिंजी राणी खां पुछियईं त राणी छा मसइलो आहे, मंझी ऊंधी करे सुती पई आहीं, मामिलो छा आहे। राणी चयसि बादशाह सलामत पहिरीं मूंसां वाइदो कर त पोइ आउं तोखे ॻाल्हि ॿुधाईंदुसि। बादशाह चयो तोसां वाइदो आहे, तुंहिंजो हर कौल निभाईंदुसि, हर वचन निभाईंदुसि, आख़िर ॿुधा माजरा छा आहे। जॾहिं थी बादशाह वचन ॾिनसि तॾहिं राणी झिरकी वारी सॼी हक़ीक़त खेसि ॿुधाई ऐं चयईंसि जेकॾहिं आउं मरी वञा त ॿी शादी न कजां, छो त मतां ॿी राणी मुंहिंजे बचनि सां हिन झिरकी वारो वर्ताव करे। पोइ साईं बादशाह राणी खे पूरो वेसार ॾिनो। बादशाह सलामत राणी खे पूरो वेसार ॾिनो ऐं चयईं त तोसां कौल थो करियां त कॾहिं बि ॿी शादी न कंदसि। साईं कुदरत ख़ुदा जी आहे। वक़्तु गुज़रंदो वियो। कुझु ई महीननि सालनि खां पोइ उहा राणी फ़ौत थी वई। उहा साईं फ़ौत थी वई राणी। पोयां हिकिड़ो शहज़ादो ऐं पंहिंजी हिकिड़ी शहज़ादी छॾे वई। से वक़्त जो बादशाह हो, हुनखे कंहिं शइ जी परवाह न हुई, पर राणी जे मौत जो हुनखे तमामु घणो ॾुख पहुतो। मगर कुझु ॾींहं गुज़रण बैदि खेसि अमीरनि वज़ीरनि वरी ॿी शादी करण लाइ अची उनखे उनजा कन भरिया। से बादशाह पहिरें त साफ़ साफ़ इनकार करे छॾियो, पर बादशाह से बादशाह हूंदा आहिनि सो उनजा कन भरण वारा अॻियां पोयां थियण वारा बि खोड़ हूंदा आहिनि। चापलूस माण्हुनि सां अची उनजा कन भरिया सो आख़िरकार घणा माण्हू अची ज़ोर भरींदा आहिनि त आख़िर माण्हू उहा ॻाल्हि मञी वठंदो आहे। से किसो कोता आख़िरकार बादशाह बि शादी करण लाइ तयारु थी वियो ऐं थोरनि ॾींहंनि खां पोइ संदसि शादी बि थी गुज़री। जॾहिं से बादशाह जी ॿी राणी घर में पेर ॼमाया तॾहिं बादशाह जी अॻी औलाद शहज़ादी ऐं शहज़ादो खे जेके शहज़ादो ऐं शहज़ादी ॿ भेण भाउ हुआ पहिरीं राणी मां तिन खे तंग करणु शुरू करे छॾियईं। उन्हनि ताईं ॿिन्ही मासूम बचड़नि खे खाधे लाइ जवन जी मानी ॾींदी हुई। बादशाही ॿार साईं जेके तरह तरह जा ताम खाईंदा हुआ साईं बादशाही ॿार ऐं छा जवन जी मानी, मगर वीचारा साईं छा कनि। मानी वठी माटेली माउ खां मानी वठी कंहिं कुंड पासे उछलाए अधु बुख अधु ढहो ते पिया गुज़रान कंदा हुआ।
उन खां सवाइ सही माटेली माओ बादशाह सलामत खे एॾो त वर्गलायो जो उथंदे वेंदे हुननि खे पियो चिबींदो हो। आख़िर थींदे थींदे हुननि जे मथां माल चाणण जो हुकम मुक़ररु थी वियो। बादशाहणा ॿार उन्हनि खे जेके तरह तरह ताम खाइनि ऐं एसिन कमरनि में रहनि, तिन खे बादशाह सलामत ॾमरजी पंहिंजी माई जे चवण ते नई राणी रन जे चवण ते पंहिंजे मसड़ुनि बचड़नि खे चयईं त वञी माल चारियो। साईं बादशाह जो हुकम थी वियो। ही ॿई भाउ भेण पोइ रोज़ माल चारण झंग में वेंदा हुआ। ॿई साईं भेण भाउ माल चारण झंग में वेंदा हुआ। उन ई माल में सभिनी पारे सुहिणी हिकिड़ी कुंडी चाल में हुई जंहिंसां बादशाह जी ॾाढी दिलि हूंदी हुई। साईं बादशाह जी उहा कुंडी चाल में हुई जंहिंसां बादशाह जी ॾाढी घणी दिलि हूंदी हुई। तंहिं हिननि खे अहिड़े बुख में ॾिसी खाउन पुछियो। तंहिं उन्हनि खां पुछियो त तव्हांजी अहिड़ी हालति अहिड़ी वेदन छो आहे? तंहिं पोइ हुन ॿिन्ही भेण भाउ समूरी हक़ीक़त उन भटारी में खे ॿुधाए छॾियो। तॾहिं साईं में खेनि चयो त मानी जंहिं महिल तव्हां मुंहिंजी सॼी सिंग खे लोॾो ॾींदा करियो त उन मां चूरी जो वटो निकिरी ईंदो ऐं खॿी सिंग खे लोॾो ॾींदा त खीर जो लोटो भरिजी निकिरंदो। इहो तव्हीं खाधे लाइ कमु आणींदा करियो ऐं पिया पंहिंजो गुज़र सफ़र करियो। छॾियो इन जव ऐं सुकल ठुठल मानियुनि खे। साईं बसि पोइ त ॿिन्ही भेण भाउ जो अहिड़े तरीक़े सां गुज़रान शुरू थी वियो ऐं ॿई भेण भाउ अहिड़े तरीक़े सां गुज़रान करणु लॻा ऐं पेट भरे खाई पी बदन में साईं पेट भरे खाई पी हू ढव करणु लॻा ऐं मेंह जे हुननि सां साईं दिलि लॻी वई। साईं ॿिन्ही भेण भाउ खे वरी बि ख़ुशि ॾिसी संदन माटेली माउ दिलि में सड़णु लॻी ऐं हिननि जे पोयां जासूसी करणु शुरू कयाई त आख़िर हिननि खे आऊं सुकल टुटल मानियूं ॾियां, जव जूं कड़क मानियूं ॾियां जेके ही खाई बि नथा सघनि, कुझु खाइनि कुझु उछलाइनि, त इहे आख़िर तयारु थींदा वञनि ख़ुशि ख़ुशि आहिनि। इहो छा जे लाइ? साईं माटेली माउ हुननि जे पोयां राणी साईं जासूसी शुरू करे छॾी। साईं बादशाहनि वज़ीरनि राणियुनि ऐं शहज़ादनि जा साईं दलाल अॻिते पोइते थियण वारा बि घोड़ हूंदा आहिनि, जीअं अॼुकल्ह साईं वॾेरनि जा कमदार कादी हूंदा आहिनि। सो साईं राणी जे हुकम ते जासूसी शुरू थी वई। आख़िरकार राणी खे इहा ख़बर पइजी वई त हिकु मेंह जे वसीले संदन खाधे खुराक जो बंदोबस्तु थी रहियो आहे। पोइ त साईं राणी उहो साड़ झले न सघी ऐं ॿिए ॾींहुं शहर जे मुल्ला खे घुराए पाण में सिटियाऊं ऐं रिथ थियाऊं त ॿिए ॾींहुं जीअं सिजु उभरबो त आऊं को दाऊं कंदुसि। साईं मुल्ला घुराए करे रिथ छॾियाऊं। ॿिए ॾींहुं जीअं सिजु उभरियो त पेट सूर मरां। सिराणी अची दाऊं कयूं त पेट में सूर आहे, मरां थी दाऊं कयाई, कूकू करणु लॻी ऐं बानीअ खे मुल्ला ॾांहुं मोकिलियाई। साईं मुंहिंजा बादशाह जी राणी अची घोड़ा कई जंहिं मुल्ला खे अॻई पढ़ाए रखियो हो, सो बानी खे मुल्ला न मोकिलियाई। मुल्ला साईं किताब खोले पटी पढ़ी ॿुधायो त बादशाह जी में जेका कुंडी चाल में आहे ऐं जंहिंसां बादशाह जी घणे में घणी दिलि आहे, जेकॾहिं उनजो जहिड़ो खाईंदी त पेट जो सूर छॾे वेंदसि। साईं राणी जे घोड़ा हुजे बानी उहो साईं मुल्ला खे वञी ॿुधायो। मुल्ला उहो न्यापो मोकिलियो। न्यापो अची बादशाह खे मिलियो त तुंहिंजी राणी खे अहिड़े तरीक़े सां पेट में सूर आहे ऐं जेकॾहिं तुंहिंजी कुंडी में जो जहिड़ो खाईंदो तुंहिंजो सूर घटिजी वेंदो ऐं सूर ख़तमु थी वेंदुसि। साईं बादशाह साईं नई राणी जे अॻियां मजबूर, सो यकदमि मेंह खे बादशाह हुकम ॾिनो, यकदमि उन मेंह खे कुहण जो हुकम ॾेई छॾियो। साईं बादशाह जे हुकम जी देरि हुई। होॾां साईं कासाई अची मेंह खे कुहण जे लाइ तयारियूं करण लॻा।
ॿिए पासे साईं शहज़ादे ऐं शहज़ादी खे बि हुन ॻाल्हि जी खुड़क पइजी वई। तॾहिं साईं उन्हनि वञी मेंह सां इहा ॻाल्हि कई। तॾहिं मेंह चयनि त जेकॾहिं ईअं ई आहे त पोइ जॾहिं मूंखे कुहण लाइ दसीन ऐं कंध ते काती रखनि त उन महिल ॿई भेण भाउ खाक जूं मुठियूं भरे मुंहिंजे ॾुड़गट मथां उछलाए यकदमि मुंहिंजे मथां चढ़ी वेहिजो। मेंह साईं ॿिन्ही भेण भाउ खे इहो चई छॾियो त जे मुंहिंजे लाइ इहो जेकॾहिं ॾुखियो वक़्तु अचे ऐं मूंखे दसीन त खाक जूं मुठियूं भरे मुंहिंजे ॾुड़गट मथां उछलाए छॾिजो ऐं यकदमि मुंहिंजे मथां चढ़ी वेहिजो। साईं बहरहाल मेंह खे ख़बर पइजी वई। मेंह बि पंहिंजो तरीक़ो शहज़ादे ऐं शहज़ादी खे ॿुधाए छॾियो। होॾां साईं ॿिए ॾींहुं जॾहिं कासाई मेंह खे कुहण लाइ आयो ऐं खेसि दसे कंध ते काती रखियाईं तॾहिं शहज़ादे ऐं शहज़ादी मथसि खाक जूं मुठियूं भरे खणी उछलियूं ऐं ॿई भेण भाउ टिप ॾेई मथसि चढ़ी वेठा। उते मेंह साईं हिकदमि उथी खड़ी थी। जॾहिं मेंह उथी हलणु लॻी तॾहिं ॿियूं सभु मेंहूं बि हुननि जे पुठियां हलणु लॻियूं। मेंह साईं हुन कासाई ऐं ॿियनि अमरान खां छॾाए हली उते हलणु लॻी ऐं ॿियूं मेंह बि उनजे पुठियां हलणु लॻियूं। अहिड़े तरह सां हलंदे हलंदे हिकु हंधि खेनि अची सिजु लथो ऐं राति उते ई तसी पिया। से खाधे पीते जो ॿियो सामान न हुअण करे मेंह जो खीर पी ढोकयाऊं। जेको खीर बचियो सो हिकु ॾरण में हारींदा विया। जेको से खीर बचियो सो हिकु ॾरण में हारींदा विया। ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ उन ॾरण मां हिकु वासिंग नांग निकितो। अला अला साईं उन ॾरण मां जो वासिंग नांग निकितो नांग खे ॾिसी वीचारा ही ॿई डिॼी विया। ही ॿई साईं मासूम ॿई भेण भाउ डिॼी विया। उते साईं नाग वासिंग नाग मेंह खे चयो त हिननि खे चयो त मूंखां न डिॼनि। हिननि खे चयो त मूंखां न डिॼनि छो त मां संदन मददगार आहियां। ॿियो त हिननि मूंखे खीर पियारियो आहे तंहिं करे हिननि खे दरिया जे किनारे ते हिकिड़ो बंगलो ठाराए ॾींदुसि ऐं ॿिन्ही भेण भाउ जा वार बि सोना कंदुसि। ईअं चई वासिंग नाग फूक ॾिनी त यकदमि बंगलो तयारु थी वियो। साईं वासिंग नाग फूक ॾिनी बंगलो तयारु थी वियो ऐं वरी ॿी फूक ॾिनाई त हिननि ॿिन्ही भेण भाउ जा वार बि सोना थी विया। हिननि ॿिन्हिनि जी साईं भले भले थी वई वाह वाह थी वई। पोइ थी ॿई भेण भाउ उन बंगले में रहणु लॻा। शहज़ादी साईं दिलि खे विंदरण लाइ बीन वॼाइणु सिखंदी वई ऐं उन हुनर में हुन अहिड़ी त भड़ थी वई जो वासिंग त वेतर मथसि मौत थी पियो ऐं हर वक़्तु हुन ते शहज़ादी जे चवण में रहणु लॻो ऐं शहज़ादी ते सफ़ा मोहत मस्तु थी पियो। हिकु ॾींहुं साईं इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो ही ॿई भेण भाउ दरिया ते वहिंजण विया। इतफ़ाक़ सां शहज़ादी जो हिकु वार दरिया में लुड़ी वियो। शहज़ादी जो वार दरिया में लुड़ी वियो। उहो वार वरी मच्छी ॻिही वई। कुदरत ख़ुदा जी सां उहा मच्छी हिकिड़े मुहाणे जी ॼार में वञी फाथी। जंहिं वरी साईं उहा मच्छी आणे उन बादशाह जे उतां जे बादशाह जे महिला ते ॾिनी। जॾहिं मच्छी खे ॿ हथ कयऊं त उन मां हिकु सोनो वार निकितो। बादशाह जो पुटु जो उन वक़्तु उते बीठो हो ते वार ॾिसण सां पंहिंजे पीउ खे वञी चयो त आउं शादी कंदुसि त सोननि वारनि वारी छोकिरी सां कंदुसि न त आउं कॾहिं बि ॿी कंहिं सां शादी न कंदुसि। साईं बादशाह जे पुट ते त कयो त आउं शादी कंदुसि इन सोननि वारनि वारी छोकिरी सां कंदुसि ॿी कंहिंसां न कंदुसि। साईं बादशाह हेॾां होॾां माण्हू दौड़ाया पुट जे हथां मजबूर थी वियो। साईं छोकिरी जी ॻोल्हा शुरू थी वई त इहा सोननि वारनि वारी छोकिरी किथे आहे। ते बादशाह माण्हू दौड़ाया नेठि केनि हिकु दूती खां पतो पियो त फलाणे हंधि दरिया जे किनारे ते हिकु महिलात में ॿ भाउ भेण रहंदा आहिनि जिन ॿिन्ही जा वार सोना आहिनि। साईं दूतियूं त दूतपे में ज़ोर हूंदियूं आहिनि। अक्सर तव्हां बि ॾिठियूं हूंदियूं ॻोठनि शहरनि में पियो रुलंदियूं फिरंदियूं आहिनि ऐं दर दर पियूं धिका खाईंदियूं आहिनि। सो साईं बादशाह खे तीअं आख़िरकार उहा ख़बर पइजी वई
त दरिया किनारे ते हिकु महिलात में 2 भेण भाउ रहंदा आहिनि जिन ॿिन्ही जा सोना वार आहिनि। आख़िर बादशाह ओॾई माण्हू मोकिलियो त भेण भाउ ॾे नापो मोकिलियईं ऐं हुनजे भाउ खे चयाईं त भेण जो संग हिन जे भाउ शहज़ादे ॾे ॾे। लेकिन तई हुन इनकार कयो ऐं चयाईं त आउं पाण हिकु शहज़ादो आहियां, पर किन मुसीबतनि जे करे हिन हालत खे पहुतो आहियां। नेठि बादशाह ॿी का वाह न ॾिसी शहज़ादे सां संग जी ॾे वठि कई। जॾहिं हिननि जूं शादियूं थी चुकियूं तॾहिं भाउ ऐं भेण बादशाह खां इजाज़त घुरी त असांखे मोकल ॾे त असीं पंहिंजे पीउ सां मिली खेसि ॾिसी अचूं। ज़ेबजा बादशाह खां इजाज़त वठी जॾहिं भेण भाउ हलणु लॻा तॾहिं शहज़ादे ऐं ज़ाल ऐं संदसि भेण बि तयारु थिया ऐं सभु गॾिजी जॾहिं पीउ वटि पहुता तॾहिं हू खेनि सही सलामत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हर को पोइ पंहिंजे पंहिंजे घर ख़ुशो खुरम गुज़ारणु लॻो। ऐं मुंहिंजा अहिड़े तरीक़े सां बादशाह पंहिंजे बचड़नि खे ॾिसी ख़ुशि थियो ऐं पंहिंजी उन ॿी माई खे सख़्ती सां तनबीह कयईं त हाणे आईंदा मुंहिंजे बचड़नि जे लाइ तो को बि अहिड़ी हरकत न कजांइ जो हिननि खे तकलीफ़ पहुचे। ऐं पोइ ॿिन्ही पंहिंजे बचड़नि खे वधीक भाइणु लॻो ऐं पंहिंजी ॿी ज़ाल खे सख़्ती सां दड़कनि में रहाए पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं पंहिंजे बचड़नि सां गॾु गॾु ख़ुशि गुज़ारणु लॻो। मुंहिंजा हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।